दोस्तों जेको बरसाति जो नमूनो ॿुधाइनि पिया असांखे त हूअं बि सिंध में थोरो हिकिड़ी फुड़ी ऐं हिकिड़ो बादल मथां हूंदो आहे त टपड़ खुले ते हूंदा आहिनि। त अॼु त वॾी बरसाति ॿुधाइनि पिया ऐं हिकिड़ो वॾो ख़तरनाक बरसाति सिस्टम जेको अचे पियो असां लाइ त हिकिड़ो परेशानी जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो वॾो परेशानी जो सबबु आहे। हिकु त जेको ऐलान थियो हुयो 2002-3 साल अॻु में त घरनि जा पैसा मिला पोइ घर ठाहिराए उहो घर माण्हू घर इन करे कोन ठाहिरायासीं जे घर ठाहिराईंदे असांखे पैसा मिलंदा ई कोन। उहे पैसा उते रहिजी विया हलिया। हाणे इहो बरसाति मथां जो अणमुदाइती जेका बरसाति अचे पई जंहिंजो न मुद न आहे उहो बरसाति तमामु ख़तरनाक हूंदी आहे। अलाह पाक खां दुआ आहे त इंशाअल्लाह अलाह साईं हिफ़्ज़ ईमान में रखे ऐं सिंध जी ख़ासि हिफ़ाज़त करे। सिंध सां गॾु पूरे पाकिस्तान खे हिफ़ाज़त में रखे छो त ख़तरनाक बरसाति आहे। अणमुदाइती बरसाति हूंदी आहे या त लुड़ी वेंदा आहिनि या त सभु कुझु ख़तमु करे वेंदी आहे। अलाह पाक खां दुआ आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो कि मौसम तमामु आसमान ख़राबु आहे। अलाह साईं बहितर कंदो ऐं पूरे पाकिस्तान खे बहितर कंदो बेरा पूरे दुनिया खे अलाह साईं हिफ़्ज़ ईमान में रखे। रुॻो सिंध कोन्हे बरसाति वसंदी आहे त उते पूरी दुनिया जी मख़लूक हूंदी आहे। अलाह पाक खां दुआ घुरूं त अलाह पाक ख़ैरु करे।